नाज़रीन मीरो खान जे शहर खां आमा खे अपडेट कंदासीं। इमाम दीन तुन्ने ख़बर जा तफ़सील शेयर किया आहिनि। जिसकम अगवाण न्यास कालाणी पुनहल सारियो सरफराज़ मेमण काफ़िले जी सूरत में मीरो खान पहुची विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मीरो खान कारकुन पहुची विया आहिनि, जॾहिं त कारकुननि ऐं अगवाननि ते केस ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ऐं नाज़रीन इन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे खे मुख़्तसर रैलीअ जी ख़िताब कंदे जिसकम अगवान मरकज़ी वाइस चेयरमैन न्याज़ कालाणी पुनहल सारियो सरफराज़ मेमण कामरेड शाबान चन्नो सौबदार जतोई ऐं ॿियनि चयो त सिंध दुश्मन मनसूबे बहरिया टाउन ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज करण जे ॾोह में जिसकम चेयरमैन सनान कुरैशी ऐं सैद ज़ैन शाह समेत क़ौमी कारकुननि ऐं अगवाननि खे गिरफ़्तार करे सिंधनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हुननि चयो त अहिड़े रियासती ॾाढ ख़िलाफ़ ऐं हक़ जो आवाज़ बुलंद करण जे लाइ सुभाणे लाड़काने शहर में शहीद बशीर ख़ान कुरैशी जी जानिसारनि पारां तारीख़ी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। एहतजाज में मीरो खान शहर जे समूरनि क़ौमी कारकुननि ऐं धरती धड़नि खे शिरकत जी अपील कजे थी। मीरो खान जे शहर खां अहिड़ी ख़बर जा तफ़सील शेयर किया आहिनि इमाम दीन तुन्ने।